तमामु मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां खुशबाश हूंदो। साथियों, ही नाविल आहिनि, ॿई नाविल आहिनि, ट्रائलाजी जो हिसो आहिनि। असां वटि ट्रائलाजी बि मशहूरु आहे, जीअं सिराज जो आहे मुंहिंजी दुनिया हैकल वैकल, मुंहिंजी दुनिया सभु रंग सावल, मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, अहिड़े हिसाब सां मूंखे किथे अॻिते पोइते थियनि था त उन लाइ माफ़ी। ऐं ॿियो जेको आहे सो इब्राहिम खरल जी बि ट्रائलाजी हवाले खां जेको कहाणी जो किताबु आहे, मूंखां ज़हन तो लही वियो आहे, उहो बि इब्राहिम खरल खेर पूरी मीर सां वापसि अथव। हीअ गोबند खुशहालाणी जा नाविल। वीडियो अॻिते वधाईंदे अर्ज़ु कंदो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा तव्हांजा लख लाइक। हिकिड़े कॉल सां शुरूआत था कयूं त ॾुख इंसान खे रुख बणाईंदा आहिनि ऐं प्यार इंसान खे ज़िंदा रखंदो आहे। जेनी मार्क्स जा लफ़्ज़ आहिनि बिल्कुलु। ऐं हीअ जेको आहे सो आई अल्लाह टियों ही नाविल आहे, ट्रائलाजी आहे। आई अल्लाह, दिल कर درخت दस्तूर ऐं पाण हुड़तड़ियूं मायूं। ट्रائलाजी टे नाविल जेके आहिनि सो असांजे गोबند खुशहालाणी जा। छाजे बारे में कहिड़ो मौज़ू आहे, छो त साथी हीअ ॿियो नंबर आहे, हीअ टियों नंबर आख़िरी आहे, ऐं इन करे तरतीब में थोरी ग़लती थी वई। हीअ नाविल जेको आहे सो इंडिया हिंदुस्तान जा छापा आहिनि, हिते छपियो न आहे। ऐं केरु घुराइणु चाहे वठणु चाहे त मोहन मदोश कविता वटि अहिड़ियूं कापियूं इंडिया जा नाविल अचनि था पिया, कॾहिं कॾहिं अचनि था पिया। हीअ पोइ मूं वटि पुराणा माना ईअं जेको आहे सो कंडीशन सुठी आहे अंदरि, पर हिकिड़ा जेको आहे सो बरसाति में ॿुॾल मिली था वञनि। पर छा आहे त असुलु अंदरि जेको आहे सो किताबु पनो सही आहे, ज़बरदस्त आहे। ऐं मूंखे हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿई 300 में पिया आहिनि। मोहन जी महिरबानी आहे, ॾाढो प्यारो माण्हू आहे। वीडियो अॻिते वधाईंदा था हलूं। दिल कर درخت दस्तूर ट्रائलाजी आहे। गोबند जे मज़कूरा नावल जो चूंड मौज़ू सिंधी सियाहत में नओं निकोरो आहे। मां नथो सम्झां त सरहद जे ॿिन्ही पासे हिल ताईं लिखियल नावल में का कारपॉरेट सेक्टर, उन में का बि कंप्यूटर जी जदीद टेक्नोलाजी वारी इंटरनेट वग़ैरह जड़नि कारोबारी मौज़ूअनि खे तक़रीर साज़ जे रूप में रंग ढंग में ईअं ई पेश कंदे पढ़ंदड़ जे दिलचस्पी क़ाइमु रखी वई हुजे। सिंधी साहित्य में कंहिं नई न को जदीद मौज़ूअ ते अहिड़े नए नावल जो इज़ाफ़ो थिए उन जी मरहबा थियणु ख़ासि करे जॾहिं नावल रुॻो दिलचस्पी न पर अहिड़ी सलीक़े सां ऐं सजावट सां तहरीर थियल हुजे जंहिं मां नवां नुक़्ता निकिरी नरवार थिया हुजनि। अंदरे मुहाग मां लक्ष्मण कोमल। दिल कर درخت दस्तूर नावल इन सिंधी बाय गोबند खुशहालाणी। साथियों, हीअ जेको आहे सो हिंदुस्तानी छापो आहे। अصلوڪو नाविल हिकु पाण हुड़तड़े शख़्स जी कहाणी जंहिंखे कंहिं सां सलाह करण खां सवाइ अहिड़ो क़दम खयो जंहिंसां पंहिंजे सॼणनि ऐं महिरबाननि जो ॿेड़ो गर्क थी वियो। अॼु जे कारपोरेट सर्कल धंधे में नाजाइज़ प्रैक्टिस जे ओघड़ नाविल पाण हुड़तड़ियूं मायूं जे सिलसिले में। साथियों, पहिरियों नाविल हुयो, हीअ ॿियो, उहो बि हथ खे ॾाढो मिली वञे। लॻो पियो आहे कोशिशि में त PDF में किथां मिले, पर हाणे हीअ 2007 जो छापियल आहे। ऐं मां तव्हां सां गुज़ारिश कंदो हलां त हीअ मूंखे ॿई किताब 300 में पिया आहिनि। महिरबानी मोहन मदोश शाइर कृष्ण राही के हू रहबर जी तौफ़ीक़ रखंदे बि पाण खे राही चवाईंदो रहियो, उन वांगुरु हलीम थी रहियो। गोबند खुशहालाणी जी कहाणी हीअ मुंहिंजा हिकु तारीफ़ आहे। ॿियो हीअ आहे असांजो गोबند खुशहालाणी जो तारीफ़ शख़्सियत जो ख़ाको नवाबशाह जो पाण असली मोरे ते उबणाण तालको मोरो ज़िले नवाबशाह में। ऐं पोइ वरी जेको आहे सो हाणे अहमदाबाद में उते आहे या न आहे। हीअ किताब आहिनि पाण हुड़तड़ियूं मायूं नाविल। हिन गुजरात सिंधी साहित्य अकादमी साल 2000 पहिरियों एवॉर्ड ज़ाहिर कयो। हिकु दफ़ो वरी नाविल जंहिं तां सिंधी में TV सीरियल ठही आहे। गुलिस्तान गलीज़ थी रहियो आहे। हीअ जेके आहिनि सो नाविल आहिनि सिंधी नाविल जा कारपोरेट सेक्टर। बहितर आहे त तव्हांजी तहक़ीक़ी कम जो जाइज़ो तव्हांजा रक़ीब वठनि, छो त दुरुस्त तव्हांजा उहे नेमुल बदिल आहिनि जिन जी सोच सिलसिला बि तव्हांजा जुड़ियल आहिनि। साथियों, हीअ जेको आहे सो कुझु जेके आहे सो किताब जे बारे में मुहाग जीअं असां वटि दस्तूर आहे। हीअ जेको आहे सो नाविल जंहिंजो पाण हुड़तड़ियूं मायूं जेको आहे सो उन जो टाइटल आहे, पाण हथु कंदासीं। लक्ष्मण कोमल नई दिल्ली, उन जो आहे हीअ लफ़्ज़ आहिनि जेके सो तव्हांजा ॾो पेश कया। कारपोरेट दुनिया सां लाॻापियल नाविल दिल कर درخت दस्तूर तव्हांजे साम्हूं। ऐं ॿियो आहे आई अल्लाह असलूको नाविल। हीअ जेको आहे सो इन जे
296 लॻभॻि 300 पेजिस ते मुश्तमिल नाविल आहे। थोरो तारीफ़। गिला बखान ऐं कविता ते माफ़ियाउनि हमलो कयो। गिला बखान जो खून थी वियो। कविता ते घणो ज़ुल्म कयो। संस्था जे मैनेजिंग ट्रस्टी याकूब रोशन कविता खे सॾाए चयो। तव्हां त ख़बर थी त हू बदमाश पकड़िया विया आहिनि। हीउ साथियो किताब नाविल मां टुकड़ो आहे। अय्यला नाविल बाय गोबंद खुशहालाणी। गोबंद खुशहालाणी वॾो सिंधी अदब जो नालो आहे। हिंदुस्तानी छपियल। ॾिसो त हीउ माना केतिरो छपिजे थो, केतिरो अचे थो पियो। असलूको नाविल ट्रائलाجي जो 3 हिसो। गोबंद 3 आहे। हिकु पाण ॾोर जी कहाणी जेका हीउ साथियो हीउ जेको आहे सो नाविल ट्रائलाجي जी मां चई आयमि त पाण हुड़तड़ियूं मायूं उहे जेके मुड़ुसनि खे फासण, टोड़ा फीणा, धागा करणु, सॼो ध्यानु उन ते विढ़णु, जहिड़ा करण में। हिकु पाण हुड़तड़ि औरत जी कहाणी जंहिं संसार में समाज में नामूस कमायल उहो कुझु कयो जेको आख़िर नालो त ख़राबु थी वियसि पर दिलि दिमाग़ पिणु ॿुॾी वियसि। सिलसिले में मुड़ुसु छॾे नसि त परवाह न कयईं पर ॿिनि ॿुढनि जी मदद जी ख़ातिर ॾिसी दिलि खे संतोष ॾियणु लॻी। हू संस्था जे कम मां पहिरीं तोशी ठाणे मिधल हुया। साथियो हीउ जेको आहे सो इहे नाविल जेको आहे उनजो तारीफ़ हीउ छपियो आहे इंडिया में। इहे एडिशन आहिनि। चए थो त सिंधी सनातन खे जेके हू आहे नमूने सभु साथ सरगम ते सिंधियत खे अॻूणो करे रहियो आहे। सिंधियुनि खे पॉपुलर जेको आहे सो पॉपुलर आहे। सिंधियुनि खे पॉपुलर। हीउ साथियो खुशहाल मवाद ॾियारे मोकिलियो। नाविल पाण हुड़तड़ियूं मायूं दिलि का दर्द दस्तूर अॻ में छपियल आहिनि। टीं कड़ी अय्यला मां शामिल छपाए ट्रائलाجي असां वटि इहा मशहूरु मां त ॻाल्हि कंदो आयो आहियां त ट्रائलाجي जेको आहे सो असां वटि हलनि थियूं पियूं सुठे नमूने सां जेके आहे सो पढ़िया विया नाविल। वरण जी वारदात सो धमन जज़्बनि जो मेलाप। गोबंद जी टिनी नाविलनि सभ खां वॾी ख़ूबी पाठकनि जे मन में उत्साह जाॻण लाइ जा कम वारदातनि ऐं वर्णन सभु एतिरो वधीक थी साहियो जो नाविल विछम छॾण जी मजबूरी पिणु उत्साह क़ाइमु रखी। अॻिते छा अॻिते कीअं लॻातार दिमाग़ दस्तूर थींदो रहियो। पाण हुड़तड़ियूं मायूं हुजिया या दिलि का درخت दस्तूर या हींअर सिलसिले टियों नाविल इलाइक़े सिर पढ़ी पूरो करण खां पोइ हर हिकु नाविल सवाल ते छॾे थो वञे त उन्हनि मां हिकु बि अहिड़ो सुवालु कोन्हे जेको पाठक खे बेचैन करे। ज़रूरी हर सुवाल सिधो या अणसिधो जवाबु उन हद ताईं हर नाविल मौजूदु आहे जीअं पढ़ंदड़ खे जाॻियासा अंशात न थिए। साथियो संदसि हीउ सोच वहिंवार अंतरण जो ॻंढियूं संसवार नमूने कारपोरेट जज़्बात जो मशहूरु आहिनि। हीउ नाविल अर्ज़ु कंदो आहे ॿई तव्हांजे साम्हूं ट्रائलाجي आहे। टियों नाविल हथ कयूं था जेको पहिरियों आहे पाण हुड़तड़ियूं मायूं मिली वियो त तव्हां ॾाढो पेश कबो। हीउ केरु वठणु चाहे त मोहन मदोश कविता हैदराबाद वारे वटि मिली थो वञे। उते हिंदुस्तान जा छपियल किताब अचनि था। हिंदुस्तानी छापा आहिनि, सिंध जा छापा, पाकिस्तान जा छापा कोन आहिनि। आख़िर में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक दोस्तो।